हालानी रिपोर्ट इमरान लाशारी मीडिया हाउस मेहरापुर मरकज़ में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस गोट कोड़ो खान रिंद जे रहवासी नाफिज़ लियाकत अली जान इल्ताफ़ अलादाद वहीद मोहम्मद नवाज़ रिंद ऐं ॿियनि चयो त ख़ैरपुर बी सेक्शन जी पुलिस असां सां ज़ुल्म करे छॾियो आहे। कुछ ॾींहं पहिरियां असांजे घरनि में गिरी फायरिंग कंदा चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे घरनि में पियल समूरो सामान 22 बकरियूं 7 मेयूं 7 मोटरसाइकिलूं ऐं ॿियो क़ीमती सामान खणी विया आहिनि। हिननि चयो त खून जो केस 6 ॼणनि ते दाख़िल आहे ख़ैरपुर में जंहिं ते केस दाख़िल आहे उहे पंहिंजा घर ख़ाली करे विया आहिनि। उन्हनि सां असांजो को बि तालुक़ु न आहे, लेकिन तंहिंजे बावजूदि पुलिस असांजी सॼे ॻोठ खे तंग करे थी। इन्हनि चयो त ख़ैरपुर पुलिस असांजी 11 सालनि जे नींगर सॼण रिंद ऐं सुभाणे रिंद खे बि बिना FIR जे खणी गुम करे छॾियो आहे। उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे। हिननि चीफ जस्टिस पाकिस्तान IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे, वरना ॿी सूरत में क़ौमी शहरा ते धरणो हयो वेंदो। हालानी शहर ऐं रेस्कोल खांडी कोट में जी त उहो असांजो मसइलो हुयो रिंद बिरादरी जो पाण में ख़ैरपुर में झेड़ो आहे ऐं खून थी वियो आहे। हुते उहो खून जो केस असांजे ॻोठ पाण रेस्कोल खाननि जे मथां हणायो वियो आहे। बाख़बर असांखे का ख़बर बि न आहे खून कंहिं कयो आहे, कंहिं मसइले सां थियो आहे। बिना ख़ौफ़ जे असांजे मथां इहे केस हयो वियो आहे। असां अपील था कयूं त असांजी मदद कई वञे।